ऐं डी 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 हैदर हैदर करे ऐं इहे नमूना करे चर्स ऐं भंग जा उते तू अखाड़ा कायम करे उन अल्लाह वारे जे पैगाम खे मसख करे ऐं उहो वरी असां जे गिचीअ में हणे त हे सुन्नत जमायत वारनि जो तरीक़ो आहे न मेला मलाखड़ा सुन्नत जमायत वटि हराम हन हराम हन हराम हन असां सुन्नत जमायत वारा चवंदा आहियूं त अल्लाह जे वलीअ जो उर्स थींदो आहे जंहिंमें क़ुरान पढ़बो आहे ऐं मुस्तफ़ा जी हदीस पढ़बी अबा मां सच थो चवां अलाए कूड़ आयो तव्हां बि कलंदर सोने जे पाड़े जा तव्हांखे त ख़बर ई कान थी पए त वञी वञी तव्हां बि अधु होड़ा थी विया हो बाबा कलंदर साईं जो मेलो आहे अबा अल्लाह जे वलीअ जो मेलो कोन हूंदो अथव मेलो हराम अथव ॿुधो ॿुधो सिकंदरी चवे वठो अल्लाह जे वलीअनि जो मेलो कोन हूंदो आहे अल्लाह जे वलीअनि जा इहे जेके मलाखड़ा नाच गाना खदड़ा हराम खोरियूं शराब सॼो साल जेके आफ़ीम न मिले उहो चए थो मां आफ़ीम वठण हिन भेरे हुते थो वञा फलाणी जॻह ते मुंहिंजा भाउ अज़ीज़ असां सुन्नत जमायत वारा आहियूं वहाबिन जो बि मोहकारो आहे जेके उर्सनि जी मुखालिफ़त कंदा आहिनि अल्लाह वारनि जे शान जा मुनकिर आहिनि अल्लाह वारनि जूं गुस्ताखियूं कंदा आहिनि उन्हनि जो बि मोहकारो आहे उहे बि बातिल ते हन हक़ ते न आहिनि ऐं उहे जेके सोणे कलंदर जे मेले ते अची चवनि त अली अल्लाह आहे नऊज़ बिल्लाह ऐं नारा हणनि ऐं चवनि त अली अल्लाह आहे तवाफ़ कबो इन जो हज़रत कलंदर जे उन कुबे जो उन कलंदर सोणे जे मज़ार जो कसम ख़ुदा जो इहो अथई शियो हो अथई वहाबी असां न को वहाबी न को असां शिया असां चऊं था त कलंदर सोणो नालो अथसि उस्मान क़ुरान पाक जो हाफ़िज़ ख़बर आहे तोखे हाणे ताज़ो मेलो थियो आहे मां वीडियो ॾिठियूं आहिनि उन वीडियो में आयो आहे अंदर बीठा आहिनि दरगाह में बीठे चवनि पिया अली अल्लाह अब ये सुन्नी है न अल्लाह ये सुन्नी है तव्हां ईअं चवंदा आहियो अली अल्लाह आहे छा असां त कोन चवंदा आहियूं इहो कहिड़ो टोलो आहे इहो कहिड़ो फ़िरक़ो आहे जेको चवे थो त अली अल्लाह आहे जेको चवे थो त कलंदर लाल शाहबाज़ जे क़बर जो असां तवाफ़ कंदासीं कहिड़ो फ़िरक़ो आहे इहो मां चवां थो इहो सुन्नी त कोन्हे इहो हक़ चार यार वारो त कोन्हे इनखे मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी इहो त कोन सेखारियो इहो इनखे हाजी मोहम्मद इदरीस दाहिरी साहब इहो त कोन सेखारियो इहो असांखे बुलबुल मदीना साईं हज़रत साईं दोस्त मोहम्मद काज़ी साहब रहमतुल्लाह अलैह इहो त कोन सेखारियो असांखे ख़ुद उस्मान मरवंदी इहो त कोन सेखारियो असांखे हज़रत सोणे महबूब सुबहानी हज़रत गौसे आज़म सैयदना अब्दुल कादिर जीलानी इहो त कोन सेखारियो असां त कॾहिं इहा फतवा कान ॾिनी आहे पोइ शीयप जो रूप आहे शीयप जो रूप आहे जेको पंहिंजा गंद अहले सुन्नत व जमात ॾे उछलींदो थो वञे ऐं वहाबी त जीअं न कुतो वेठो हूंदो आहे हॾीअ जे इंतज़ार में त वहाबी बि ईअं वेठो आहे ढूंढ जे इंतज़ार में त का चुक पकड़ियां ऐं हिननि सुन्ननि जे मथां एतिराज़ कयां कसम ख़ुदा जो हुनखे चयो त ऐं ढूंढ तोखे ढूंढ फबियो असांखे अहले सुन्नत जो पाक ऐं तय्यब ताहिर अक़ीदो फबियो मुंहिंजा भाउ अज़ीज़ तव्हांखे ॻाल्हाइणो पवंदो तव्हांखे कुछड़ो पवंदो जेकॾहिं तव्हां ॻाल्हाईंदव न तव्हां कुछंदव न ऐं ग़लति कम जी निंदा न कंदव सुभाणे तव्हां बि ॾोही आहियो तव्हांजे मथां बि एतिराज़ थींदा अबा चओ अॼु मूंसां हथ मथे करे चओ त कलंदर ते जेको गंदो ऐं हराम खोरी थिए थी असां हुन जा ज़िमेदार चओ असां हुन जा ज़िमेदार ऐं न को इन जो सोणो कलंदर साईं बि ज़िमेदार नाहे इन जा ज़िमेदार उहे आहिनि जेके इहो कमु कनि था ऐं जेका हुकूमत उन्हनि जी सरपरस्ती करे थी उहे ज़िमेदार आहिनि असां त चऊं था त सोणो कलंदर लाल शाहबाज़ उहो आहे जेको पैगाम ॾींदो आहे त मुंहिंजो नालो अथव उस्मान मां आहियां महबूब जे सहाबिन जो सलामी